नाज़रीन असीं मौजूद आहियूं कराची में तीन तलवार वटि जिते सवन जी तादाद में हिंदू बिरादरी के माण्हुनि समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमूं हिते मौजूद आहिनि ऐं उन्हनि अॼु मुतालबो कयो आहे त जेके कंदकोट कश्मीर में हिंदू बिरादरी समेत जेके भी माण्हू अगवा थियनि पिया उन्हनि खे बाज़ियाब कराए वञे। अचो त वधीक उन्हनि सां पुछूं था उन्हनि जो छा चवणु आहे। आप सबसे दरख्वास्त है कि प्लीज बैठ जाएं, प्लीज सारे लोग जो खड़े हैं वो बैठ जाएं। मुझे कोई बहन कोई बेटा खड़ा कश्मीर में अगवा बराए तवान, कश्मीर में अगवा बराए तवान। ये पीछे किसी ने गाड़ी खड़ी की हुई है, प्लीज इसको जीवाई 802 खड़ी है, गाड़ी ना हटाए प्लीज। और जो पीछे बैठे हुए हैं प्लीज प्लीज आए। हमने रात 12 बजे तक बैठना है, रोड धरना देना है, प्लीज पीछे आए। में अगवाकारियों भत्ताखोरी बंद कयो। कमीशन पास एसपी जो मतलब छा होंदो आहे? कमीशन पास एसपी जो मतलब होंदो आहे त अमन अमान कराइण। कश्मीर में अमन अमान कराइण आयो आहे, अञा एॾो ज़ुल्म कराइण आयो आहे। हेतिरा माण्हू अगवा थी विया आहिनि, चुप कई वेठो आहे। सिंध पूरी में बदमनी आहे, सिंध पूरी में आवाज़ आहे त अमन करायो, असांखे अमन खपे, अमन ही खपे, बस अमन खपे। देखिए, मैं तो ये कह रही हूँ कि ये हमारे कानून में भी है, हमारे आइन में भी है, हमारी के हर सिटीज़न की ज़िंदगी की ज़िम्मेदारी रियासत पे है, चाहे वो किसी भी मज़हब का हो, किसी भी कास्ट का हो, किसी भी जेंडर का हो। तो ये बहुत ज़्यादती हो रही है जो कश्मीर में हो रही है, इसलिए हम यहाँ बैठे हैं उस पर एहतजाज करने के लिए कि ये गरीब लोग हैं जिनको अगवा किया जा रहा है, उनके पास तो पैसा नहीं है रैंसम देने का, तो ये बंद किया जाए, लोगों को पकड़ा जाए जो इन चीज़ों में मुलविस हैं, जो ऐसी हरकतें कर रहे हैं, और ये ख़त्म होना चाहिए। हम गवर्नमेंट ऑफ सिंध स्पेशली आईजी सिंध एसएसपी कश्मीर को रिक्वेस्ट करते हैं जो मुगवी हैं उनको बाजियाब करा दिया है और कश्मीर ज़िले का अमन बहाल करवा दिया जाए। तो सिंध में ॾिसो न खोड़ सारा अहिड़ा वाक़िया थियनि था, घणो करे सॼी सिंध में आहिनि, पर कश्मीर में मुसलसल हिंदुअनि खे टारगेट कयो पियो वञे। अॼु जो ही जेको मुज़ाहिरो आहे या जेके बि थर में थियनि था पिया मुज़ाहिरा, इहे आहिनि त रियासत जेको सो हिंदुअनि खे तहफ़ुज़ ॾे ऐं सिंधुनि सां गॾु जेके बि मुस्लमान आहिनि उन्हनि खे तहफ़ुज़ ॾे। ऐं जेको बि धाड़े वारनि जो हिकिड़ो जेको ग्रुप आहे, छा उन्हनि खां उहे फ़ौज खां बि ॾाढा आहिनि? छा फ़ौज कोई ऑपरेशन नथी करे सघे, उन्हनि खे ख़त्म नथी करे सघे? छो नथी करे सघे? सभु कुझु रियासत करे सघे थी। असीं सम्झूं था त इहो सभु रियासत जी करणी आहे, जेको कुझु थिए पियो उहो सभु असां रियासत ई करे पई। नाज़रीन हिते मुज़ाहिरीन जो चवणु हुयो त जेके मगवी बणियल माण्हू आहिनि ऐं जेके प्रिया कुमारी आहे उन समेत जेके भी मगवी बणियल हिंदू बिरादरी जा माण्हू आहिनि उन्हनि खे जल्द जल्द बाज़ियाब कराए वञे। कैमरामैन टीम सां गॾु गुलाम मेहदी, अवामी आवाज़, कराची।